हिंगोजा जे सहाफ़ी फयाज़ सोलंकी जी बाज़ियाबी लाइ कलम धड़नि पारां एहतिजाजी मुज़ाहिरो कयो वियो। साफ़िन खे धाड़ेलनि जे चंबे मां आज़ाद कराए कलम धड़नि खे तहफ़ुज़ ॾेई बेचैनी ख़त्म कई वञे। तफ़सीलनि मूजिब ख़ैबर नाथन शाह में हिंगोजा जे मुखवी सहाफ़ी फयाज़ सोलंकी जी बाज़ियाबीअ लाइ कलम धड़नि पारां मीर हसन चौक खां सिटी प्रेस क्लब ताईं एहतिजाजी रैली कढी मुज़ाहिरो कयो वियो, जिते सहाफ़िन आबिद बबर, अयाज़ बुर्ड़ो, दिलावर गादी, शकील चांडियो, कुर्बान मुंगियो, मुमताज़ मल्हा, इमदाद गादी ऐं ॿियनि चयो त समूरी सिंध में कलम धड़ी गैर महफूज़ बणियल आहिनि। ॿिए तरफ़ सिंध सरकार अघूर निंड सुतल आहे। कलम धड़नि जी शहादतुनि, अगवा पुलिस जूं बिलाजवाज़ गिरफ़्तारियूं मामूल बणियल आहिनि। सहाफ़िन जी हिफ़ाज़त लाइ सिंध सरकार पारां जोड़ियल कमीशन में ख़ामोश तमाशाई बणियल आहे। कलम धड़नि सिंध सरकार खे चेतावनी ॾेई चयो त जल्द अज़ जल्द मुखवी जी बाज़ियाबी खे यकीनी बणायो वञे, ॿी सूरत में एहतिजाज जो दायरो वधायो वेंदो। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स जे लाइ असांजे चैनल खे सब्सक्राइब कयो ऐं हा, बेल आइकन खे प्रेस करणु न विसारिजो त जीअं असांजी हर नई अचण वारी वीडियो तव्हां ताईं पहुचे।